जो मक़सद इहो आहे त महीनों थियो आहे मुसलसल चोरी थींदी रहे, कॾहिं घरनि मां चोरी बि थिए, कॾहिं बाज़ारनि मां। हींअर मोटरसाइकिलूं दादियूं कॼियूं आहिनि ऐं एस एच ओ असांजे नाले घटि वधि मेमन कम्यूनिटी जे नाले ॻाल्हाईंदो आहे त असांखे मेमन कम्यूनिटी सां को बि असांखे तहफ़ुज़ नथो ॾिए। एस एच ओ असांखे बिल्कुलु न खपे, बिल्कुलु न खपे एस एच ओ। असां MNA MPA ऐं डिप्टी मेयर SSP मली सभिनी सां अर्ज़ु था करियूं असांखे बिल्कुलु फौरी हिनखे तब्दील कयो वञे। जेसि ताईं एस एच ओ तब्दील नथो हटायो न थिए तेसि ताईं असांजो धरनो क़ाइमु हूंदो। अब्दुल करीम जी चोरी ते अञा को बि कोन थियो आहे। ज़हीर मेमण मोॾाणी जूं मोटरसाइकिलूं घर अंदरि आहियो हुनजो को बि न थियो आहे। मिठो नाम मलाणी जी का बि चोरी थिया। जलील मोटियाणी आहे असांजो मेमण तक़रीबन महीनों तो मुसलसल चोरी सुबह शाम तो को भी माण्हू हींअर ताज़ी चोरी थिया। मोटरसाइकिलूं ॿ खजी वियूं आहिनि तक़रीबन शाम जो 6 बजे। असांखे बिल्कुलु एस एच ओ न खपे। मेमन कम्यूनिटी नाले ग़लति सलत ॻाल्हाईंदो बि आहे। उन खां अलावा फौरी तब्दील कयो वञे एस एच ओ खे।